आजाद करायो, गिरफ्तार करायो, गिरफ्तार करायो, बाजियाब करायो, बाजियाब कर गिरफ्तार करायो, गिरफ्तार कयो। मुझी भेण गुम कई थी 8-9 महीना उहा आज़ाद न कई थी। असां गुलशन मीर जाई बाबा के गुम कई है अलीगढ़ जोए बाबा। उन को बाद में मुझे पी के पंजो शौन या उनके भी खणी उनके गुम करे छॾी बाबा। असांखे इंसाफ़ खपे बाबा, इंसाफ़ खपे असांखे। छा मसलो आहे? मसालो बाबा असांजी भेण गुम करे छॾी अथई। छा ते मुतालबो छा आहे? मुतालबो इहो आहे बाबा इहो गिरफ़्तार थिए बाबा। असां वॾी बेवाजी कई थी, कूड़ा केस हणी असां ग़रीबनि खे परेशान कई थी बाबा। तुंहिंजी भेण खे हाँ बाबा छाजे करे गुम कयो अथई? बाबा गुम करे छॾियो अथई त बाबा असांखे ॿुधाए बि कोन थो, वञूं भाणी कठण त असांखे ॾे बि नथो। 8-9 महीनो आहे, चए थो मां वटि कोन्हे, मां वटि निकिरी वई आहे। ॿुधे बाबा शुरू खां ॿुधायो त तफ़सील। त साफ़ी बिरादरी हक़ीक़त इहा आहे त अलीगढ़ जो जेको आहे एस आहे उन दोस्तमंद खां मिटी के उन खां घर वारी अॻ में 2 हिस वरी हिन खां वरितई। 8-10 महीना तक़रीबन 10 साल खनि थी विया आहिनि। 2 ॿार अथसि, हिकिड़ी 2 सालनि जी न्याणी अथसि ऐं 6 महीननि जो पुटु अथसि। सोहरे खे धक हयईं, सोहरे चए थो मां खां जुदा थी गॾु वेठो सोहरे सां। पोइ वरी हितां रहमतपुर वेठो वञी संडू त हिकिड़ो हिते असां वटि आहे मुबीन नालो अथसि। उनखे इलाज कई त हाणे सोहरो तोसां वटि हला मूंखे वठी ॾे घर वारी। उन घर वारी वठी ॾिनसि। 6 ॾींहंनि खां पोइ जॾहिं वयसि त बाबा छोकिरी जॾहिं घुमणु वञा चई बाबा छोकिरी राति जो निकिरी वई। बाबा छोकिरी निकिरी वई त तूं कंहिं थाणे ते इतलाह ॾे हा, अख़बार में ॾे हा, या मालिकनि खे इतलाह करे हा जॾहिं तोखां पुछण आया आहिनि तें उनजी इंक्वायरी हली SSP भगत साहब वटि। उन चयो त बाबा बकापुर थाणे ते केस दाख़िल कयो। SHO खे फ़ोन कयईं, उते वियासीं। उते क़ुर शरीफ़ 3 खणी आयो SHO त इन क़ुरनि ते 3 ॾींहंनि में तव्हांखे छोकिरी मिलंदी। उनखे 7 महीनो आहे, अञा ताईं कान मिली आहे। उहो FIR बि न कटियईं। वरी हाणे 4 तारीख़ हाज़ुरी कुराड़े जी दोस्त मोहम्मद जी, उहो जीअं निकितो त उनखे बि गुम कयो अथई। ॿुधो न, सिविल लाइन ते वियासीं। सिविल लाइन वारनि चयो त बाबा तव्हांजी हद आहे बकापुर। अरे बा खजी वियो आहे, तो कोर्ट में निकितो आहे, खजी वियो आहे त बकापुर छो वञो? माना हुनजी पंहिंजी जेका आहे रियासत में रियासत आहे हुननि जी, ईअं सम्झो। असांजो मुतालबो इहो आहे त न्याणी खे आज़ादु करे पंहिंजे पीउ सां मिलाए ऐं हुनजे पीउ खे किथे बि रखियो अथई, थाणे ते रखियो अथई, जेल मोकिलियो अथई, जो बि कुझु अथई, असांखे उहो बि असांखे आज़ादु करे ॾे। असांजो मुतालबो इहो आहे। अगरि जे न मोटंदा ऐं असांजो गवर्नमेंट DIG लाड़काणो IG सिंध वज़ीर आला सिंध खे बि असां इहा अपील था कयूं त शेख बिरादरी जो मसइलो आहे, ईअं न थिए सुभाणे तहरीक बि हलंदी। असां इहो ई मुतालबो कयूं था त इन अलीगढ़ खे गिरफ़्तार करे असांखे 2 माण्हू बाज़ियाब करणु, शाहिदा बि ऐं उनजो वाल साहब दोस्त।